अस्सलाम वालेकुम यानी मदद हींअर ताणी खेर बि कोन आयो। मां चयमि त लाइव ईंदसि, सो जेकी इन लाइ मुंहिंजो लाइव अचण जो आहे त जेकी अफ़वाहूं हली रहियूं हुयूं इलाही सारियूं थोरियूं बि न घणियूं, त मारवी सिंधू हिन दुनिया मां फानी थी वई छोकिरी। सो अलाह जो शुक्र आहे त मां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं ख़ुशि आहियां ऐं सही आहियां ऐं तव्हांजे साम्हूं आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरी तबियत ख़राबु हुई, घर जा मसइला हुया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर घर में जहिड़ा झगड़ा थींदा आहिनि, सिर्फ़ु असांजे घर में न आहिनि थींदा, हर कंहिंजे घर में जहिड़ा झगड़ा थींदा आहिनि। सो उन वजह सां के टेबलेट वग़ैरह मां खाधियूं हुयूं, सो उन जे करे मुंहिंजी मादे जी मां पेशेंट आहियां। सो उन जे करे माना इलाही सारो माना तबियत बि ख़राबु पई रहे। सो उन जे करे हिते के माण्हू मुखालिफ़ हूंदा आहिनि इलाही सारा। मूंखे त सम्झ में का ॻाल्हि कोन थी अचे, मुंहिंजा हेॾा छा लाइ, मां छा बिगाड़ियो आहे, मां छा कयो आहे उन्हनि खे। जे अगरि मूंखां ग़लती थी आहे या मुंहिंजे तरफ़ खां उन्हनि जी दिलि आज़ारी थी आहे त मां उन्हनि खां माफ़ी वठां थी त मूंखे बश्क कयो, मूंखे माफ़ु कयो। जे अगरि मुंहिंजे तरफ़ खां जेके मुंहिंजा मुख़ालिफ़ आहिनि मुंहिंजे तरफ़ खां उन्हनि जी दिलि आज़ारी थी आहे, मां सरेआम उन्हनि खां माफ़ी वठां थी। बसि मूंखे ख़ुशि रहण ॾियो, छाजे करे त मुंहिंजा बि घर वारा आहिनि, माउ पीउ आहिनि, भाइर भेणियूं आहिनि, मुंहिंजा परस्तार आहिनि, सभई आहिनि। छाजे करे उहे ॿुधी करे उन्हनि ते छा गुज़रियो हूंदो त मारवी गुज़ारे वई हिन दुनिया मां, प्यालो करे वई, हीअं थी वियो हूअं थी वियो, कारो पथर पीतई। कारो पथर मां छो पींदसि, छा लाइ मां कारो पथर पींदसि, छा लाइ? एॾी वॾी ग़लती मां त नथी करे सघां कारे पथर पीअण वारी जी। सो बहरहाल बसि, ऐं जेके मुंहिंजा परस्तार आहिनि या मुंहिंजी अम्मी आहे या मुंहिंजो बाबा आहे या मुंहिंजियूं भेणियूं आहिनि या मुंहिंजा दोस्त आहिनि या मुंहिंजा परस्तार आहिनि, जेके छोकिरियूं आहिनि जेके इलाही सारियूं मूंखे पसंदि कंदियूं आहिनि, उन्हनि छोकिरियुनि जो मूं में साह हूंदो आहे। सो इलाही छोकिरियूं मूंसां फ़ोन ते इलाही सारियूं रुनूं बि आहिनि, ॾाढियूं रुनूं बि आहिनि। ऐं जेके पोड़ियूं मायूं आहिनि, जेके वॾियूं एजड आहिनि, उहे आयूं आहिनि मुंहिंजे घर, इलाही सारो मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾियणु, रोअणु, दुआऊं करणु, तीअं मां तोखे वॾी हयाती ॾिए। असां त ॿुधी करे इलाही सारो परेशान थी वियासीं। इहे बसि तव्हां सभिनि जूं दुआऊं आहिनि जो हींअर मां तव्हांजे साम्हूं आहियां। बहरहाल पर जेकी बि ॻाल्हि आहे, मां फेसबुक खां सफ़ा हटी वई हुअसि, पेज वग़ैरह सभु कुझु बि कोन हुयो। मूंखे मज़ा माना हे जेके मसइला मसाइल थिया मुंहिंजे पोयां त मारवी जे करे हीअं थियो, मारवी जे करे हीअं थियो, मारवी जे करे हीअं थियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु आहे हिकिड़ो, उहो डिप्रेशन में थी थो वञे। एॾो डिप्रेशन, मां डिप्रेशन में बि थी वियसि, इलाही सारो डिप्रेशन, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी ॻाल्हियूं। नेठि इंसानु आहे त नेठि इंसान जो दिमाग़ कमु करणु छॾे थो वञे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ जेको अचे थो उहो करे थो ॾिए। हिकिड़ो जेको डिप्रेशन में हूंदो आहे न, जेको परेशान हूंदो आहे, मां उन खे सिर्फ़ु इहे ॿुधाईंदी हुअसि, उन खे ख़बर हूंदी त जेॾीमहिल डिप्रेशन थींदो आहे इंसानु त उन त छा गुज़रंदो आहे। सो बहरहाल मां इहा ई ॻाल्हि चवंदसि त वरी बि जेके भला मूंखां ग़लती थी आहे मूंखे माफ़ु कयो। जेके मुखालिफ़ आहिनि, बाबा मूंखे बश्क कयो, मूंखे रुगो ख़ुशि रहणु ॾियो, ज़िंदा रहणु ॾियो। मां ज़िंदा लॻी पई आहियां, थी वियो त मारवी मरी वई, ईअं त न कयो। केॾी महिल चओ था त मारवी जे करे हिन पंहिंजो मारे, हुननि जा पंहिंजा मसाइल अलाए कहिड़ा मसाइल ख़बर न आहे। वरी सुभाणे कराची में को ख़ुदकुशी करे, पोइ चइबो मारवी जे करे ख़ुदकुशी कई। वरी सखर में को ख़ुदकुशी करे, वरी चइबो मारवी जे करे कई। वरी मोहरे में ॿियो को ख़ुदकुशी करे, वरी मुंहिंजे करे वरी मूंखे चई मारवी ख़ुदकुशी करे छॾी, मूंखे मारे छॾियो। असां फनकार आहियूं,
हर कंहिंजी ख़ुशियुनि में शामिलु थींदा आहियूं, हर कंहिंखे ख़ुशियूं ॾींदा आहियूं। असां ॿियो छा था कयूं? अगरि कंहिं फ़नकारनि खे असां मां तकलीफ़ आहे न, त बि असां उन्हनि फ़नकारनि खे असां त बि इहो चवंदासीं बाबा असांखे बश्क कयो। या त फ़नकारनि खे मूं मां तकलीफ़ आहे त उन्हनि खे बि इहो चवंदासीं त असांखे बाबा बश्क कयो, रुगो असांखे जीअण ॾियो, सिर्फ़ु जीअण ॾियो असांखे। ॿियो मां कुझु नथी चवणु चाहियां, सिर्फ़ु इहो ई मां चवंदसि। ऐं मुंहिंजी हीअ आइडिया आहे जेकी मां ब्लॉक कराए छॾी, मां कोन यूज़ कंदी हुअसि ऐं का बि मुंहिंजी आईडी कोन हुई, न को पेज हुयो, न को छा न कुझु। पर हे जेको मसइलो मसाइल थियो इन जे करे मूंखे हिन आईडी ते अचिणो पियो। ऐं हीअ मुंहिंजी रियल आईडी आहे ऐं हीअ ई हाणे मुंहिंजी आईडी हूंदी। का बि ॻाल्हि हुजे, कुझु बि हुजे, छा बि हुजे, पहिरियां मूंखां पुछा कयो। या गदा आहे, गदा जी आईडी आहे, उन खां तव्हां पुछा कयो। या मोरे में असां रहूं था इलाही, या आदा याकूब चंद आहे, उन खां पुछा कयो। या वही दकड़ो खां पुछा कयो, उहे असां सां हूंदा। तव्हां जेकी ॻाल्हि आहे तव्हां असां खां पहिरियां पुछा कयो। न्यूज़ वारा आहियो, केर बि आहे, कुझु बि आहियो, पहिरियां मालिकनि खां तव्हां पुछा कयो उहो छा ॻाल्हि आहे, छा न ॻाल्हि आहे। सचाई थी पहिरीं पुछा करे पोइ ई तव्हां लिखो। या का ख़बर पए, का सचाई जी का ख़बर आहे कोन, इल्ज़ाम लॻी वियो बाबा हीअं थी वियो, हीअं थी वियो, ईअं न हूंदो आहे। ईअं कंहिंजूं ज़िंदगियूं ख़राबु थींदियूं आहिनि, कंहिंजी ज़िंदगियूं तबाह थींदियूं आहिनि, ईअं न करणु खपे। ऐं जेके मुंहिंजा परस्तार आहिनि, मूंखे जेके अॼु मां पढ़ियूं पोस्टियूं इलाही सारियूं दुआऊं, एॾियूं फ़ोनूं आयूं आहिनि कल्ह 3 ॾींहं खां वठी, जेके मां ॿुधियूं आहिनि पोस्टूं वग़ैरह या ॾिठियूं आहिनि, या मुंहिंजे भाइरनि ॾे, बाबारनि ॾे, सभिनि ॾे फ़ोनूं आयूं आहिनि। इलाही सारियूं दुआऊं, मूंखे इलाही सारी ख़ुशी बि थी आहे त माना एॾो मूंसां प्यारु कंदड़, इज़त ॾियणु, एतिरो चाहींदड़ छोकिरियूं या मुंहिंजा परस्तार जेके बि आहिनि, मुंहिंजा भाइर, इलाही सारो कुर्ब ॾींदड़, दुआऊं ॾियणु, मां पंहिंजो पाण इलाही सारो मां ख़ुशि बि थी आहियां, ॾाढो ख़ुशि थी आहियां। त माना जेको मूंसां जेलसी पिया कनि, उन्हनि जो त भला खॾु मुंहिंजे लाइ पिया खोटनि किरिया पाण, पर बहरहाल मां उन्हनि खां वरी बि माफ़ी वठंदसि। भाऊ मूंखे माफ़ु कयो, मूंखे जीअण ॾियो बसि। मां ॿियो कुझु नथी चाहियां, बसि मूंखे जीअण ॾियो। छाजे करे मुंहिंजा माउ पीउ आहिनि, मुंहिंजा भाइर भेणियूं आहिनि, उन्हनि जे भला उन्हनि खे ई तव्हां ॾिसो। छाजे करे जेके उहे उन्हनि सां बि, उन्हनि वटि बि भाइर भेणियूं हूंदियूं, उहे बि हूंदा, दिलि रखण वारा हूंदा, अहसास वारा हूंदा, कुझु हूंदो न, थोरो घणो अहसास, घणो बि नथी चवां, थोरो घणो अहसास कनि मुंहिंजो। मां नथी एॾो डिप्रेशन में रही सघां, मां नथी करे सघां एतिरो। सो प्लीज़ मूंखे जीअण ॾियो। मां ॿिया बि आहिनि फ़नकार, ॿिया बि कुझु बि आहिनि, जेकी ॻाल्हि आहे कुझु बि आहे, बसि मूंसां ॻाल्हायो अची, जेकी ॻाल्हि आहे मूंसां ॻाल्हायो, मूंखां पुछा कयो। हीअ ॻाल्हि हीअं वा, जेके बि न्यूज़ वारा आहिनि, जेके बि आहिनि, मोरे में हुजनि, किथे बि हुजनि, या चैनल वारा आहिनि, कुझु बि आहिनि, पहिरियां पुछा कनि पोइ कुझु लिखनि, ईअं कुझु बि न लिखनि, मूंखां पुछा कनि। मुंहिंजा घर वारा आहिनि, मुंहिंजो बाबा आहे, मुंहिंजा भाइर आहिनि, या मुंहिंजा म्यूज़िशियन वारा आहिनि, या मुंहिंजा ग्रुप वारा आहिनि, उन्हनि खां पुछा कनि पोइ कुझु लिखनि। ऐं ईअं महिरबानी करे कंहिंजे बारे में बि ग़लति कूड़ न लिखनि। ऐं इहे तव्हां सभिनीनि जूं दुआऊं आहिनि जो मां तव्हांजे साम्हूं आहियां, ऐं मुंहिंजे लाइव अचण जो इहो ई आहे। अचो, इहे मुंहिंजो भाउ फराज़, जंहिंमें मुंहिंजो साहु हूंदो आहे। हे मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, हे सभु कुझु आहे। हे जेको रुनो आहे, नंढड़ो ॿार थी मुंहिंजे लाइ रुनो, इलाही सारो रुनो आहे। त मां सिर्फ़ु हिन खे ॾिसी करे त मूंखे ॾुखु न थींदो हूंदो त तव्हां हिन जे बारे में सोचो, हे मुंहिंजो नंढो भाउ, हिन जे बारे में सोचो त ॿिया केतिरो रुना हूंदा, या मुंहिंजी मम्मी सां केतिरी हालत थी हूंदी, या मुंहिंजे बाबा सां केतिरी, या मुंहिंजा भाइर भेणियूं उन्हनि सां केतिरी हालत थी हूंदी। थोरो घणो बसि थोरो अहसासु कंहिंजो कयो। मां बि कंहिंजी न्याणी आहियां, कंहिंजी भेण आहियां, बसि इहो सभिनि खे इहा ई मुंहिंजी अपील आहे त
सच पहिरियां सच ॼाणो पोइ कुझु कयो, ईअं न लिखो त दुनिया मां गुज़ारे वई, हीअं थी वियो हूं थी वियो। मां ज़िंदा आहियां, जहिड़ी आहियां, ख़ुशि आहियां, सही आहियां। सिर्फ़ु मुंहिंजा परस्तार आहिनि, मुंहिंजा माउ पीउ आहिनि ऐं मुंहिंजियूं भेनरियूं आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, सभिनीनि जी दुआनि जी वजह सां मां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं ख़ुशि आहियां ऐं मूंखे ख़ुशि रहण ॾियो। मौला हुसैन सदके जेके मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि, मां उन्हनि खे चवां थी मूंखे ख़ुशि रहण ॾियो, बस कुझु कोन थी चवां, मूंखे ख़ुशि रहण ॾियो ऐं ज़िंदा रहण ॾियो। जेरनि खे तव्हां मारियूं वेठा आहियो, जेरनि खे मारियूं वेठा, एतिरो त ज़ुल्म न कयो, एतिरो ज़ुल्म न कयो। ऐं जेके मुंहिंजा परस्तार आहिनि, जेके चवनि पिया त इहो मारवी मरी वई आहे, इलाही सारो रोन कनि पिया, इलाही सारो दुआऊं बि कनि पिया। मां पढ़ियमि कमेंट्स में ॾाढो, इलाही सारो। सो मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां, मूंखे इलाही सारियूं दुआऊं ॾिननि, इलाही सारियूं मूंखे दुआऊं ॾिननि। सो उन्हनि जी मां महिरबानी, उन्हनि जा लख थोरा लख कुर्ब जो मूंखे एॾो प्यार कुर्ब ॾियनि था। मौला तव्हांखे सलामत रखे, सदाईं ख़ुशि आबाद हूंदो। ऐं हीअ मुंहिंजी रियल ID अथव, मां हाणे खोली आहे, मुंहिंजी अको बंदि हुई ID ऐं न कोई मां यूज़ कयां पई ऐं बंदि हुई ID, पर हे जेको मसइलो थियो इन जे करे मूंखे ऑनलाइन थियणो पियो। इन जे करे अल्लाह हाफ़िज़, माना ख़्यालु रखंदा ऐं मूंखे दुआ कंदा। ऐं जेके बि मुखालिफ़ आहिनि, वरी बि मां ॿीहर चवां थी, मूं ते रहम कयो, न कयो मूंसां। मां छा थी, कॾहिं मां कंहिंजी गिला कई आहे? कॾहिं फेसबुक ते अची करे कंहिं फ़नकार जे बारे में या कंहिंजे बारे में या कंहिंजे बि बारे में मां कॾहिं गिला कई आहे? कंहिंजे बि बारे में ॿुधाए मूंखे। जॾहिं मां कंहिंजे बारे में कुझु नथी चवां त मुंहिंजे नाले छो था चवनि? महिरबानी करे मूंखे छॾे ॾियनि। मां पंहिंजी दुनिया में जीअणु चाहियां थी त मूंखे जीअणु ॾियनि। चवंदा आहिनि जंहिंजी क़िस्मत में जीअं लिखियलु हूंदो आहे उअं ई थींदो आहे, भले इंसानु छा बि करे। तव्हां छा इज़त ॾियण वारो, सुञाणप ॾियण वारो, नालो ॾियण वारो अलाह साईं वेठो आहे। हाणे अलाह साईं इज़त ॾिए थो, अलाह साईं सभु कुझु ॾिए थो, त हाणे उहो तव्हां अलाह साईं खे चवनि त तव्हां छो अथव हिनखे एॾी सुञाणप ॾिनी, हिनखे एॾी छो एॾा हिनखे परस्तार ॾिने, हिनखे छो एॾा चाहींदड़ ॾिने, हिनखे छो उहो हुनखे ॾियनि। अलाह साईं खां सवाल कनि, मूंखे तकलीफ़ छो था ॾियनि? मूंखे तकलीफ़ न ॾियनि। ऐं वरी बि मां इहो चवंदसि, वरी बि मौला हुसैन ख़ुशि रखेनि ऐं मौला आबाद रखेनि। उन्हनि जूं बि भेनरियूं हूंदियूं, उन्हनि जा बि भाइर हूंदा, उन जा बि माउ पीउ हूंदा, ख़ुशि हुजनि पंहिंजी दुनिया में। बसि असांखे जीअण ॾियनि, बसि पंहिंजी दुआनि में यादि रखंदा आहियूं। मुंहिंजा जेके परस्तार आहिनि, मां ख़ुशि आहियां तव्हांजी दुआनि सां, मां ख़ुशि आहियां ऐं मां ज़िंदा आहियां। जॾहिं जेॾीमहिल टाइम ईंदो, जॾहिं अलाह साईं पाण घुराईंदो त पाण ई हलिया वेंदासीं, छाजे करे फ़ानी दुनिया आहे, अॼु न त सुभाणे वञिणो बि आहे। सो अलाह जॾहिं घुराए त वेंदासीं, बाक़ी ईअं मुखालिफ़ जेके आहिनि, जेके चवनि था, सो वरी बि नियत अथनि, नियत ते सॼो दारो मदार हूंदो आहे। वरी बि मां नियत ते छॾियां थी ऐं पंहिंजी दुआनि में यादि रखंदा मूंखे। ऐं हींअर बि तबियत माना एतिरी सही न आहे, पर वरी बि त दुआ कजो त मुंहिंजी तबियत सही थी वञे। छो मां त जी पेशेंट आहियां, उन जी वजह सां थोरी कमज़ोरी बि आहे, इन जे करे मूंखे दुआ कजो इलाही सारी। ऐं ॾाढा कमेंट्स बि अची विया आहिनि, मां पढ़ी नथी सघां, छाजे करे सिर्फ़ु मूंखे ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे। सो उन जी वजह सां कमेंट्स मां न पढ़िया आहिनि, इन लाइ सॉरी। मां तव्हांखे वरी सुभाणे परी लाइव ईंदसि, वरी ठीकु ठाक थी करे, सफ़ा तयारु ॿियार थी करे, वरी तव्हां सां गाना बि तव्हांखे ॿुधाईंदसि, तव्हांजी फरमाइश बि पूरी कंदसि ऐं तव्हां सां ॻाल्हाईंदसि बि सही। ऐं मूंखे दुआ बि कंदव, इलाही सारी दुआऊं कजो मूंखे, इलाही सारी दुआ कजो। ओके, अल्लाह हाफ़िज़।